इन महीने में जेको अफ़ज़ल अमल आहे अल्लाह पाक जे ज़िक्र सां गॾोगॾु उहो क़ुर्बानी करणु ऐं एतिरो अफ़ज़ल ऐं एतिरो ख़ूबसूरत अमल आहे, एतिरो अल्लाह जे रसूल जो पसंदीदा अमल आहे जो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हर साल क़ुर्बानी फ़रमाईंदा हुआ ऐं सिर्फ़ु हिकिड़ी क़ुर्बानी न, ॿ क़ुर्बानियूं फ़रमाईंदा हुआ, ॿ दुंबा ज़िबह फ़रमाईंदा हुआ। हिकु क़ुर्बानी पंहिंजे तरफ़ खां ऐं ॿी क़ुर्बानी अहल बैत पंहिंजे अहलो अयाल घर वारनि ऐं पूरी उम्मत जे तरफ़ खां फ़रमाईंदा हुआ। इहा ॻाल्हि हिते इख़्तिताम ते नाहे पहुती। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन अमल खे जारी रखण जे लाइ हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वसीयत फ़रमाई, जो रिवायत में अचे थो त हर साल हज़रत सैयदना मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿ दुंबा ज़िबह फ़रमाईंदा हुआ। उन्हनि खां पुछा कई वई, पाण फ़रमायो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे वसीयत फ़रमाई त ए अली इहो क़ुर्बानीअ जो अमल मुंहिंजे ज़ाहिरी तरह विसाल खां बाद में जेतिरे ताईं ज़िंदा हुजी तेतिरे ताईं जारी रख, यानी पंहिंजे तरफ़ खां बि ऐं मुंहिंजे तरफ़ खां बि। अञा अजब ॻाल्हि इहा नाहे जो इहो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा ख़्वाहिश त मुंहिंजे तरफ़ खां क़ुर्बानी थींदी रहे, अॼु बि आशिक़नि हैदरिन जे सीरनि में इहा सुन्नत ज़िंदा आहे। अॼु बि अल्लाह जा केतिरा ई नेक सालेबान आहिनि जेके ॿ क़ुर्बानियूं कंदा आहिनि, हिकिड़ी क़ुर्बानी पंहिंजे तरफ़ खां, ॿी क़ुर्बानी आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाती बबरकात जे तरफ़ खां। ऐं इहा हैदरी सुन्नत आहे। हिकु तरफ़ अगरि ॾिठो वञे त हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में का चीज़ नाहे खाइण जे लाइ। क़ुरान मजीद में केतिरियूं आयतूं नाज़िल थियल आहिनि। अगरि रोज़ो रखनि था त इफ़्तार करण जे लाइ का चीज़ नाहे, सहरी कनि था त इफ़्तारी जे लाइ नाहे, इफ़्तारी कनि था त सहरी जे लाइ नाहे। ग़ुरबत जो इहो आलम आहे त ॿिए तरफ़ इहे दुंबा केॾांहुं पिया अचनि, ॿ क़ुर्बानियूं हर साल कीअं पिया कनि। अगरि ॾिठो वञे न त सिर्फ़ु मालदार, केतिरा ई मालदार हथ बंदि कयूं वेठा आहिनि ऐं ॿिए तरफ़ असलाफ़ जा तरीक़ेकार ॾिसो, उन्हनि जी ज़िंदगी जी ग़ुरबत जो इहो आलम ॾिसो, ऐं ॿिए तरफ़ अल्लाह जी ज़ात में बरकात जी मोहब्बत में अमलनि जो शौक़ु ऐं जज़्बो ॾिसो। त दोस्तान मोहतरम, मुंहिंजे अर्ज़ु करण जो मक़सदु ई त इहो एतिरो अज़ीम अमल आहे जंहिं अमल खे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम पसंदि फ़रमायो, पाण जेको आहे सो वसीयत फ़रमायो त मुंहिंजे तरफ़ खां बि अली इहा क़ुर्बानी जारी ऐं सारी रखिजनि।